जेकॾहिं पंहिंजे ॿारनि ऐं पंहिंजे घर भातियुनि जी ज़िंदगी चाहींदो त चुपचाप असां सां हलियो हल। जेकॾहिं का बि चालाकी कई त तुंहिंजे समूरे घर भातियुनि जूं क़बरूं तुंहिंजे ई घर में ठाहींदासीं। जे भाइर ऐं खानदान बचाइणो अथई त भाइरनि मथां कुर्बान थी वञ, हाजो कुर्बान थी वञ। उएं बि गिदड़ जी 100 साल जी ज़िंदगीअ खां शींहं जे हिकु ॾींहं जी ज़िंदगी बहितर आहे। जुल्म थियो ज़ालिमन अजो के मारे तो लाश घर खड़ंदा अरे अजो लाश है उजाजू पुत्र अरे अपा मजो के अकेलो कई ज़ालिमन करू के अपा अरे पुत्र मालिक पुत्र तू पुत्र बासा के कहजे आसरे चजी असांजा भला आसरा हो ते भले जे आसरा पुत्र है शाबाश इतने रखी कमदार मुंह समझो त मुझे हथियारन के जंग वठी विया पर न बेली मुझा हथियार कम करण लगा है। खानू ऐं आचर मिठल खान सां खेडण शुरू कयो है। मिठल खान उन जो चूंडे मुड़स मारायो हो। आचर वारन भी ओड़ो ही चूंडे चूंडे उन्हनि जो मुड़स मारायो। हाणे त मिठल खान जूं वायूं पताल थी वियूं हूंदियूं। ऐं हू आपे खां ॿाहिरि हूंदो। वडी गलती करे वेठुसि, तमाम वडी गलती करे वेठुसि सिकंदर। आचर के जिंदा छड़े मूं अड़ी गलती जिंदगी में कदे कोन कई। घबराए न रेस,
आचर हाणे मुखा घणा ॾींहं बची कोन सघंदा। आचर खे त पूरो करे छॾींदासीं, पर हुनखे कुछ ॾींहंनि जी मोहलत ॾियण करे मां पंहिंजो हमराह त विञाए वेठुसि न। मूं सोचियो हुयो त दुश्मन खे ज़िंदगी ॾियण सां दुश्मनी ख़तम थी वेंदी, पर मां ग़लति हुअसि सिकंदर, मां ग़लति हुअसि। मुंहिंजी डर जे करे आचर मूंखे कमज़ोर समझी वेठो। वञ सिकंदर वञ, वञ वञी मुल्क में बार बार कंहिं बि सूरत में खानू नब्बू ऐं आचर गिरफ़्तार थियण घुर्जनि। रेस जल्द ख़बर ॿुधंदे त इहे टई मुंहिंजे पिंजरे में कैद हूंदा। मालिक की शय मालिक वट पहुती दुआ कयोसि, रब बिश्त में मोकलेस। चाची कोई वाहे त जान में घर में खड़ी है आई के खबर आई न पई। ये पड़े कोना जे किस्मत में ये लिखलो ओ चाची सब किस्मत जो ना है सब किस्मत जो असा जब पैसा ही कर तू तंजे के असा जे सामू प्यासन। ओ बड़े सकती है हमरे जे काको के भी साई लुण भी बड़ा दुख ने गाल जो ओ ताके जवानी भरियो में जान वो पुत्र नंढड़ा पुत्रड़िया। जबाल जेको हुकुम ॾिनी जो कबूल आसी। मजू बाबा जेकी रब जी रज़ा। जबाल अजूअ जे मौत जो मूंखे वध खां वधि दुख थियो। असांजा त हां ॾारे विया रेस, ख़बर न पई त अदा ॿाहिरि निकिरी वियो या घर में। जे घर में अचनि हा न त जबार अजू विड़ी पवंदा बिगर कुछ हुन सां हलियो न वञे हा। न न न न ई न हूंदो। जबर थी सघे थो त बंदूक जे ज़ोर ते वठी विया हुजनिसि। अदा विढ़ ते मरी पविया, पर बुज़दिलनि जी यादि दुश्मननि सां हथ जोड़े ॿाहिरि न वञे हा। मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे जबार त आधी राति जो अजू छो ऐं छाजे लाइ वियो। वैसे जे वञे हा त असांखे सुजाग करे कंहिं हिक खे साण वठी वञे हा। रेस मुंहिंजो अंदाज़ो आहे त घर में हिकु न 4-5 माण्हू घिरिया आहिनि ऐं पूरे घर ते कंट्रोल कयो अथनि। अॼु अॻे सुझाव कयो अथनि बाबा मरहूं बि इन्हीअ में ई बहितरी सम्झी हूंदी त कुछण सां वधीक नुक़सानु थींदो। हा पर ईअं ई हूंदो। अजू पंहिंजे भाइरनि जो सिर बचाइण ख़ातिर बग़ैर कुछण जे ॿाहिरि निकिरी वियो, पंहिंजी जान जो नज़रानो ॾियण जे लाइ। अदा जो रत मिट्टी में मिलण कोन ॾींदासीं। कसम आहे मूंखे अदा जे रत जो। अदा जे कफन मेरे थियण खां अॻु में दुश्मननि खे पंहिंजे अंजाम ताईं ज़रूर पहुचाईंदासीं। ऐं उन्हनि जूं क़बरूं अदा जी क़बर सां गॾु न ठाहींदासीं, सुख जो साह न खणंदासीं।
मानी हली खाओ गरम कई आहे ॿियो चक्कर बि ठरी वेंदी चयुमि त तलब न आहे सदमो सिर्फ़ तोखे नाहे रसियो हाँ त असांजा बि छिजी पिया आहिनि हिकु भेण जो जवान भाउ गोलियुनि जो खाज बणिजी वञे उन भेण जे दिलि ते छा गुज़रंदी हूंदी इन ॻाल्हि जो अंदाज़ो सिर्फ़ हिकु औरत ई लॻाए सघे थी सदमा बर्दाश्त करे पोइ दुनिया सां हलणो थो पवे जेतिरो ॾुख मूंखे अजूअ जे मौत ते थियो आहे न इन खां वधीक मां पंहिंजी कयल ग़लतीअ ते पछतायां पियो जेकॾहिं मां चाहियां हा न त मीर खां पोइ आचर ख़ानूअ ऐं नबूअ खे ख़तम करे सघां पियो जेकर मूंखे मलूका न रोके हा न त अॼु इहो ॾींहुं ॾिसणो न पवे हा इन्हनि जा हिन ॻोठ तरफ़ वधंदड़ क़दम ई कटे छॾिया हा छा इहो खून ख़राबो हिते ख़तम कोन थींदो मूं त दुश्मनीअ खे ई ख़तम करणु पियो चाहियो पर उन्हनि जो अंजाम तोलठो ज़ाहिर आहे उन्हनि जो मुड़ुस मोह आहे उहे पलान त कंदा हाणे त हिसाब बि बराबरि थी वियो आहे हाणे त ठा थी सघे थो नसीबा तूं इहे ॿई ॻाल्हियूं करी मां तुंहिंजे भाउ जे पलान जे लाइ पियो सोचां ऐं तूं फ़ैसिले लाइ पई चईं छा पलान वठण खां पोइ मुंहिंजो भाउ मोटी ईंदो मां कुझु न सुञाणा बस मां अजूअ जो पलान कंदुसि ज़रूर कंदुसि सच तो चए थी भली तू हुन जा 10 मुड़स मारे अच पर हिन जो भाउ त वापसि मोटी कोन ईंदो मां ॼाणा थो त अजू वापसि कोन ईंदो पर जेकॾहिं मूंखे ॿियनि खे बचाइणो आहे न त पोइ आचर ऐं ख़ानू जा वधंदड़ क़दम रोकणा पवंदा हुननि जा वधंदड़ क़दम सिर्फ़ बंदूक जे ज़ोर ते नथा रोके सघजनि छा मर्ज़ी आहे तव्हांजी त मां उन्हनि जे वधंदड़ क़दमनि ते वञी हथ रखां पंहिंजी टोपी लाहे आचर ऐं ख़ानू जे क़दमनि में उछलियां त ॿेली ॾाह अचो मूंखे ऐं मुंहिंजे ॻोठ वारनि खे पंहिंजे कार खां पनाह ॾियो इएं न असां ईअं त न चयो आहे बस मनुका बस मूंखे वधीक परेशान न कर छा तुंहिंजे बंदूक खणण सां अमन थी वेंदो या तोखे इहा पक आहे त तुंहिंजे बंदूक मां हलायल गोली उन्हनि खे लॻी वेंदी ऐं उन्हनि जी हलायल गोली ज़ाया थी वेंदी कुझु सोच मिठल खणी जे 10 खून कयो पर उन जो अंजाम त फ़ैसिलो ई आहे बस मनुका बस मूंखे वधीक परेशान न कर असां त वधीक परेशानी खे रोकण जे लाइ मिनतूं थियूं कयूं कुझु सोच तोखां पोइ असांजो केरु आहे ख़ुदा न करे जेकर सुभाणे तोखे कुझु थी पवे त पोइ असां कंहिंजे सहारे जीअंदियूंसीं हा मिठल पंहिंजो न घटि में घटि असांजो त सोच छो मूंखे मजबूर कयो अथव मां तव्हांखे कीअं सम्झायां त हाणे ॻाल्हि फ़ैसिले खां ॻरी थी वई आहे मां कंहिंखे राज़ी कंदुसि जे आचर वारा राज़ी थिया न त जबार वारा कोन मञींदा पंहिंजे भाइरनि खे मां सम्झाईंदसि जे न मञियो त पोथी पेरनि ते रखंदीमान जेकॾहिं पोइ बि न मञिया त क़ुर शरीफ़ अॻियां ॾींदीमान कीअं बि करे उन्हनि खे राज़ी कंदसि छो जो उन्हनि जी ज़िंदगी मूंखे प्यारी आहे ऐं नथी चाहियां त उन्हनि जूं ज़िंदगियूं बि दुश्मननि जे वर चढ़ी वञनि नसीबा नसीबा जेकॾहिं तो पंहिंजे भाइरनि खे राज़ी करे बि वरितो न त आचर वारा कोन मञींदा हुननि जूं बंदूकूं मुंहिंजे रत जूं प्यासियूं आहिनि जेसीं ताईं मां मरां या हुननि खे न मारिया न इहा दुश्मनी ख़तम कोन थींदी हिन खां वधीक तोखे कुझु बि नथी चई सघां कोशिश करण में हर्जी कहिड़ो आहे हिकु चकर कोशिश करे ई ॾिस मन सभिनि जो भलो थी वञे
यार त निंड पिया हूंदा ईअं त न पुलिस जे मथां छापो हणे हाणे यारनि खे सुजाॻ करणो पवंदो। यार आख़िर पाण वारो यार पाकिस्तान पुलिस जे घेरे में त न आहे, उन खां सवाइ ॿियो केरु थी थो सघे। छा सलाह अथव? सलाह वरी वॼायो संभाल। अमड़ हिन घर के भी जीजा जो बद दुआऊं लगी वई। मां त वई हस रनाड़प जो वेस पारायण जीजा के। मुखे केड़ी खबर तो वरी हिन घर में अचे लगंदी मुझे न्याणीअ ते असर पवंदो। अमा हाणे हर को चवंदो न त खैरा जे धी पेर पातो त घर जे मथां मुसीबतूं शुरू थी वयूं। अमड़ रब थो जाने मुझे मन में का भी खोट न हुई। मां त वई हस जीजा जे अंदर जे औरत के जागाइण हुन जे रूह के झंझोड़ वयसि त मन जीजा सुजाग थे हिन थींदड़ ज़ुल्म के बंद कराए। पर हमर किस्मत काथे थी छड़े। लिखियो मंझ निराड़ कलम क्याड़ीअ न वही। मोरा बाबा तबियत सही है ना? बाबा मन जी ॻाल्हि करण सां मन हल्को थी पवंदो आहे। तव्हां जे हिन गुलाम खे पंहिंजो कुछ लायक समझो तो मुखे बुधायो समझने की कोशिश कंदुसि। कमदार गाल समझ में नथी अचे त किथां ऐं कीअं शुरू कयां। बाबा हर हर गाल जी इब्तिदा इंतहा हूंदी आहे। तव्हां शुरू कयो ऐं समझण जी कोशिश कंदुसि। कमदार हिन वधंदड़ दुश्मनी खे कीअं रोकिजे? छा तूं समझी थो त हिन माहौल में ठा थी सघे थो? बाबा हिन वक्त गर्मा गर्मी तमाम घणी वधी वई आहे ऐं ॿिन्ही धुरुनि खे मुतमन करणु हाणे कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। बाबा हींअर अहिड़ो को माण्हू विच वारो हुजे जे नेक नियतीअ सां हुन ॿिन्ही खे नज़र रखी ठाहे त 12 नासुरो थी सघे थो। को माण्हू छा कमदार तोखे हर मामले जी ख़बर आहे। इन कम लाइ मां तोखे चूंडियां थो। मां इहो बि ॼाणां थो त हिन वक़्तु आचर वारनि सां ॻाल्हाइण याने पंहिंजी बुज़दिली ज़ाहिर करणु आहे। बाबा जॾहिं इहा ख़बर अथव बि त पोइ आचर वारा त असांजी कमज़ोरी मां पूरो पूरो फ़ाइदो वठंदा। छा बि थिए कमदार आचर वारा कहिड़ा बि शर्त छो न रखनि उन्हनि खे हर सूरत में ठार जे लाइ राज़ी कर। मां नथो चाहियां त असांजी दुश्मनी मां मूसा खान खे को फ़ाइदो पवे। इन करे वञ कमदार वञी मिल आचर सां उन्हनि खे कीअं बि करे ठाह ते राज़ी कर। आचर जा हर शर्त मां पूरा कंदुसि। बाबा जब्बार वारनि लाइ केरु ॻाल्हाईंदो ऐं हुननि खे राज़ी केरु कंदो बाबा? ऐं ॿियो त हुननि जो ताज़ो ताज़ो खून थियो आहे। हींअर त हुन सां ॻाल्हाइण त बाहि जे मथां जहिड़ो पेट्रोल हणणो आहे। हिन वक़्तु हुननि सां ॻाल्हाइण अजायो थींदो जेसीं ताईं आचर जी दिलि जी ख़बर नथी पए। जॾहिं आचर जूं ॻाल्हियूं खुली साम्हूं ईंदियूं न त पोइ हुननि खे बि राज़ी करे वठंदासीं।